बिचा गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल भिचा में कच्चा सालाना पेपर शुरू थी चुका आहिनि। शदीद मसला साम्हूं अची विया आहिनि। स्कूल जा 10 कमरा आरज़ी तौर यूनिवर्सिटी खे ॾिनल हुजण सबबि हिन वक़्त ताईं ख़ाली न कया विया आहिनि, जंहिं करे स्कूली शागिर्द सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। इन मौक़े ते CMC चेयरमैन मोहम्मद इक़बाल मेमण ऐं हेड मास्टर मोहम्मद सरवर राजपूत अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जो सबबु इहो आहे त असां वटि कमरनि जी खोट आहे। कमरनि जी खोट त न आहे, पर असांजा कमरा 10 कमरा यूनिवर्सिटी हिकिड़े साल जे लाइ वरिता, जेके 4 साल थी विया ताईं असांखे वापसि कोन था थियनि। इवन असीं 4 ॾींहं वियासीं की असांखे सिर्फ़ु एग्ज़ाम जे लाइ कमरा ॾियो, हुननि इम्तिहान जे लाइ बि असांजा कमरा कोन ॾिना। हाणे 10 कमरा असांजा वापसि मिली वञनि त असांजा ॿार सुकून सां इज़त सां पेपर ॾींदा। ऐं पेपर को हीअं कोन वठि पाइनि जीअं असांजी मजबूरी आहे, असांखे ॿार त विहारणा आहिनि, कीअं विहारियूं। इन करे असांजी कमरा ते असांखे वापसि मिली वञनि ऐं कमरनि जी खोट ख़तमु थींदी। असीं बाला हुकाम खां, गवर्नमेंट ऑफ सिंध खां मुतालबा था कयूं जेके यूनिवर्सिटी खे असांजा 10 कमरा कमिश्नर साहब, DC साहब या AC साहब ॾियारिया आहिनि, उहे असांखे वापसि मिलंदा त असां पंहिंजे ॿारनि जी तालीम आसानी सां जारी रखी सघंदासीं। अदा हिन जो जेके ॿार तव्हां ॾिसो पिया, ही हाई स्कूल भिचा जी पोज़ीशन आहे। मिड टर्म जा एग्ज़ाम्स हलनि पिया ऐं पोज़ीशन इहा आहे त असां वटि जेको सो ॿार तव्हां मस्जिदूं बि ॾिसी आहियो त मस्जिदूं में ॿार वेठा आहिनि, उहे एग्ज़ाम ॾियनि पिया। हिते विरांडनि में ॿार वेठा आहिनि, पेपर ॾियनि पिया। इहा इन जे करे आहे जो असां वटि जेको गवर्नमेंट हाई स्कूल भिचा जी बिल्डिंग गुज़िरियल 4 सालनि खां असांखां साल जे कॉन्ट्रेक्ट ते कुझु कमरा वरिता विया, 10-15 कमरा असांखां वरिता विया। असांखे साल जे लाइ तव्हां ॾियो, वरी तव्हांखे वापसि कंदासीं। उनखे अॼु 4थों साल हले पियो, पर अञा ताईं यूनिवर्सिटी असांखे उहे वापसि कोन कया आहिनि। वरी उन खां पोइ कुझु हिते कॉलेज बि अकोमोड कयो वियो, उन कॉलेज खे बि कुझु रूम्स ॾिना विया। हाणे असांजा इहा पोज़ीशन आहे त असांजी ॿार जेके हाई स्कूल जा एक्चुअल ॿार आहिनि, जेका बिल्डिंग हाई स्कूल जे नाले सां ॿार हाई स्कूल जा, उहे तव्हां ॾिसो मस्जिदनि में पिया पेपर ॾियनि, हिते विरांडे में पेपर ॾियनि पिया। असांजो गवर्नमेंट ऑफ सिंध खां, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां इहो मुतालबो आहे त जेके असांखां कमरा वरिता विया साल जे कॉन्ट्रेक्ट जे लाइ, त यूनिवर्सिटी वरिता असांखां सूफ़ी यूनिवर्सिटी, त असांखे उहो 4थों साल पियो हले। असांखे बराए महिरबानी उहे कमरा असांखे वापसि कया वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।